नाज़रीन, हैदराबाद में मुख्तलिफ तंजीमुन पारा मोर मुतासरन जी मदद जो सिलसिलो जारी है। समाजी तंजीम पारा मोर मुतासरन ख़ास तौर औरतुनि ॿारनि लाइ घुर्बल खुराक ऐं सामान जो बंदोबस्त कयो वियो। उन लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, सिंध में ताज़ो आयल ॿोॾि सबबि इमदाद जो सिलसिलो जारी है। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां मुतासिरीन जी इमदाद कई पई वञे ऐं इन लाइ शिरकत गाह भी कंहिंखां पुठिते नाहे रही। शिरकत गाह पारां अॼु मुतासिरीन में इमदाद लाइ ज़ैली तंज़ीमनि खे सामान विरायो पियो वञे। अचो त इन सिलसिले में शिरकत गाह जी सीनियर मैनेजर खुतेजा परवीन सां था ॻाल्हायूं त उन जो छा चवणु आहे। जब भी डिज़ास्टर आते हैं, खासतौर पर कोविड-19 पे भी हमने काम किया है, जिसमें हमने मुख्तलिफ़ कम्युनिटी को रोशन दिए हैं, चीज़ें दी हैं। तो जब यहाँ पे ये मसला उठा था तो सबसे पहले हमने नीड असेसमेंट की। नीड असेसमेंट करने के बाद फिर हमने क्या किया, अपने जितने भी CBO पार्टनर्स हैं उनके साथ कोऑर्डिनेशन किया कि आपके इलाके में सिचुएशंस क्या हैं। तो जब उन्होंने अपडेट हमें दिए तो उसमें सबसे पहले हमने काम शुरू किया था, क्योंकि ये वो लोग हैं जिनके साथ मैं कोऑर्डिनेशन में रही हूँ, जिन्होंने मुख्तलिफ वाले जहाँ जहाँ पे खाने की ज़रूरत थी वहाँ पे हमने लोगों को खाना दिया है। जहाँ पे मेडिकल कैंप की ज़रूरत है वहाँ पे हमने मेडिकल कैंप ऑर्गेनाइज़ किए हैं। अब ये कि लास्ट में ये कि लोगों, क्योंकि राशन तो लोगों को मिल रहे हैं मुख्तलिफ तरीक़ों से, तो शिरकतगाह ने सोचा कि इनको वो कौन सी चीज़ दी जाए जो कोई और नहीं दे रहा है। जिसमें खास तौर पर उन्होंने कहा पानी की जरीकिन की ज़रूरत जो कोई नहीं दे रहे, लोग नहीं दे रहे हैं। नेट का मतलब कि जो मस्कीटो नेट है वो हम दे रहे हैं, क्योंकि बच्चों के फूड का सामान भी लोग नहीं दे रहे, वो भी हम दे रहे हैं। जिन जिन इलाकों में कपड़ों की ज़रूरत थी मर्दों के, वो भी हमने ऑर्गेनाइज़ किए हैं। जहाँ पे औरतों के कपड़ों की ज़रूरत वो भी थोड़ा बहुत हमने किया है। बेडशीट हम दे रहे हैं लोगों को, और साथ साथ हम लोगों को ये भी कर रहे हैं जो छत पे लगाने के लिए जो कुछ चीज़ें वो भी हम दे रहे हैं। सिंध डेवलपमेंट सोसाइटी 20 सालनि खां सिंध में कम पई करे ऐं 1994 खां जेको आहे रजिस्टर्ड आहे, जेकी मुख़्तलिफ़ इंटरनेशनल ऐं नेशनल जेको इदारा आहिनि ऐं गवर्नमेंट आहे उन्हनि सां गॾु सवें प्रोजेक्ट्स हलाया अथई। हीअ जेको प्रोजेक्ट आहे फेम पावर जे नाले सां इहो शिरकतगाह इन खे फंड बि करे, ऐं इन्हनि जो असांजो हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट आहे जेको हमकदम जे नाले सां आहे, जंहिंखे फंडिंग UNDF जी आहे। सो हिन में असां जेको आहे सो 300 फैमिलीज़ खे असां सपोर्ट कयूं पिया, जंहिंमें हाइजीन किट्स आहिनि, जंहिंमें कुझु राशन जो थोरो सामान आहे ऐं मॉस्कीटो नेट्स आहिनि, ऐं प्लस में जेको आहे सो ॿारनि जी खाद खुराक आहे। सो मां सम्झां थो त हीउ ॾाढो बहितरीनु क़दम आहे ऐं अहिड़ा क़दम थियणु खपनि। असां त फिलंथ्रोपिस्ट जा जेका माण्हू जेका असांखे हेल्प कनि पिया, पोइ हाणे 5 रुपया हुजनि, 10 रुपया हुजनि या 1000 रुपया हुजनि, उहे हुजनि, ऐं उन खां प्लस में जेको आहे सो माण्हू असांखे राशन बि ॾियनि पिया, ऐं माण्हू असांखे जेको आहे मॉस्कीटो नेट्स वग़ैरह जेका सामान आहिनि उहे बि ॾियनि पिया। जेरिकेन जेको आहे हीअ सेफ वाटर जे हवाले सां त पीअण जो जेको पाणी आहे उहो उन में रखी सघनि, छो त असां वटि बहिराड़ी में आहे ख़बर आहे त मट आहिनि, नांदियूं दिला जेके आहिनि उन्हनि में पाणी था रखनि। कूलर हर भरू सां इस्तेमालु न कंदा आहियूं बहिराड़ी जा माण्हू, त हीअ केन जेको आहे उहो उन्हनि खे पाणीअ जे पीअण जे साफ़ पाणी पीअण जो जेको आहे उन में इस्तेमाल में कमु ईंदो। इन खां अलावा जेके औरतुनि जा जेके आहिनि मख़सूस कुझु शयूं आहिनि उहे ॾींदासीं। नेट आहे जेका मच्छरनि खां बचाए सघे थी, छो त स्प्रे हर जॻह ते गवर्नमेंट नाहे करायो। असांजो ख़ुदि ॻोठु जेको मौलेन मीर बरा उन में को बि स्प्रे कोन थियो आहे, हिन वक़्तु ताईं पाणी बीठल आहे। त उन जे करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि पियूं, उन जे करे स्किन जूं बीमारियूं आहिनि, प्लस में ॿियूं काफ़ी बीमारियूं आहिनि जिन जे करे माण्हू जेके आहिनि उहे बीमार पिया थियनि। हीअ जेके जेरिकेन आहिनि ऐं हीअ असांजूं कुझु शयूं आहिनि ख़ासि करे उन्हनि औरतुनि जे लाइ, जेके औरतुनि खे उन्हनि शयुनि जी नीड आहे। सैनिटरी पैड्स आहिनि, उन में हर शइ मौजूदु आहे, छो जो उहा हिन महिल ताईं कंहिं हिन ॻाल्हि ते गौर वीचार कोन कयो हो। जॾहिं असांजूं औरतूं बोड इलाही मुतासिर आहिनि, इफेक्टेड आहिनि, त हेल्थ हाइजीन जे हिसाब सां उन्हनि खे हिननि शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं प्लस में ॿारनि जे लाइ जेको आहे बिस्किट्स आहिनि, चॉकलेट्स आहिनि, जूस आहे, उहे बि आहिनि शयूं, ऐं कपिड़ा आहिनि लेडीज़ जा, जेंट्स जा कपिड़ा आहिनि, किन में बेडशीट्स आहिनि, तमामु हिकिड़ी सुठियूं शयूं आहिनि। एतिरो माना घणो न आहे, छो जो राशन बि इन्हनि ॾिनो आहे शिरकतगाह वारनि, पर हीअ हाणे कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सभिनि खां थोड़ियूं चेंज आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। हम लोग वफ़े से हर एरिया में जहाँ ज़रूरत पड़ी थी, ख़वातीन को, बच्चों को, और जिसमें हमारे बुज़ुर्ग और जेंट्स भी थे, जिस तरह हमें कॉल आती थी कि मैडम यहाँ खाने के लिए, तो हमने पके हुए खाने भी उनको डिस्ट्रीब्यूट किए एरिया वाइज जाकर।
और पानी की मिक़दार बहुत ज़्यादा बढ़ती जा रही थी, जिसकी वजह से लोग उन तक नहीं पहुंच पा रहे थे। तो हमारी जो ABCD की टीम थी और जिस शिरकत गाह से बिलोंग करते हैं, जब हमें खतीजा कॉल करती थी कि फ़लाँ एरिए में जाएँ, वहाँ खाने की सख्त ज़रूरत है, तो हम लोग सैलानी वेलफेयर के ताउन से हमने जो है वहाँ खाना डिस्ट्रीब्यूट किया। असां ॿिनि प्रोजेक्टनि में शिरकत गाह सां गॾु कमु कयूं पिया। उन्हनि में UNFTFI ऐं FAME प्रोजेक्ट आहे। शिरकत गाह हिते असां सां गॾु 3 सालनि खां कमु पई करे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां वुमेन एम्पावरमेंट, वुमेन पॉलिटिकल एम्पावरमेंट ख़ासि तौर ते असीं कमु करे रहिया आहियूं। हींअर जेके हेॾियूं फ्लड अफेक्टेड एरियाज़ आहिनि, उन्हनि में मानसून जी ख़तरनाक सिचुएशन में उहे ॻोठ जिन में असीं शिरकत गाह सां गॾु कमु करे रहिया आहियूं, उहे अफेक्ट थिया आहिनि। असां चाहियूं पिया त इन्हनि शिरकत गाह जे ताउन सां उन्हनि माण्हुनि खे कुझु न कुझु फैसिलिटेट कयो वञे, उन जे ताउन सां असां माण्हुनि खे कुझु न कुझु रिलीफ ॾेई सघूं। अॼु शिरकत गाह हिन ॻोठ 300 फैमिलीज़ खे जेको सो सपोर्ट पई करे ऐं मुख़्तलिफ़ शयूं अॻु में बि असां ॾेई चुका आहियूं, मेडिकल कैंपूं लॻाए चुका आहियूं। हिन वक़्तु जेरी केन्स आहिनि, मॉस्किटो नेट्स आहिनि, हाइजीन किट्स आहिनि ऐं कपिड़ा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ शयूं असीं तक़रीबन उहे मोस्ट वनरेबल कम्यूनिटीज़ जंहिंखे अॻु में कॾहिं कुझु न मिलियो आहे या जेकॾहिं उन्हनि खे सपोर्ट नथी आहे, उन्हनि खे असीं कयूं। इसमें ख़ासि तौर ते विधवा मायूं आहिनि, तलाक़ याफ़्ता औरतूं आहिनि, या जेके उहे माण्हू आहिनि जेके डिसेबल्स आहिनि ऐं ओल्ड एज आहिनि, असीं उन्हनि खे फोकस करे उन्हनि माण्हुनि खे इहे शयूं ॾियूं पिया। जी नाज़रीन, शिरकत गाह जे सीनियर प्रोग्राम मैनेजर सां ॻाल्हायोसीं ऐं उन जा ख़्यालात ॿुधासीं। उन पारां ॿोॾि मुतासिरीन में जेको सामान विरायो पियो वञे उनजी तफ़सील बि ॿुधीसीं ऐं ज़ैली तनज़ीमनि ऐं CBOs जे अॻुवाणनि सां बि ॻाल्हायोसीं। त उन्हनि जो चवणु आहे त ॿोॾि मुतासिरीन खे अञा वधीक इमदाद जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ असां सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। कैमरामैन हुज़ूर बशीर सां गॾु एजाज़ लेगारी, हैदराबाद।